साध संग मिल करहु आनंद। साध संग मिल करहु आनंद। गुण गावहु प्रभु परमानंद। गुण गावहु प्रभु परमानंद। संतन सां गॾु मिली करे आनंद कयो। प्रभुअ जा गुण गायो जेको परम आनंद ॾियण वारो आहे। छो जो बिना संतन जे सत्संग न मिलंदो। चवनि था संतन सां मिली करे आनंद कयो। वरी उन्हनि सां मिली करे परम आनंद ॾियण वारे प्रभुअ जा गुण गायो। यानी पहिरियों चयूं साध संग, संतन सां मिलण में छा मिलंदो? आनंद मिलंदो। वरी अगरि उन्हनि सां मिली करे गुण ॻाईंदो त छा मिलंदो? परम आनंद मिलंदो। चओ हरे राम। हरे राम। गरुड़ महाराज आया कागभूषण वटि, केवल दर्शन क्यों आया, आनंद जी प्राप्ति थी वई। वरी जिन महिल कथा ॿुधूं राम जी जी त परम आनंद जी प्राप्ति थी वई। सभु वहम शंका सभु भरम लही विया। चओ हरे राम। हरे राम। पंहिंजी सिक श्रद्धा हुजणु खपे साध संगत जी, इहा ॾाढी ज़रूरी आहे। बाक़ी केवल दर्शन करण सां ई माण्हूअ खे आनंद जी प्राप्ति थींदी आहे। हाणे जे अयोध्या वारा संत आया आहिनि, कुझु माण्हुनि उन्हनि जो दर्शन कयो, सत्संग अटेंड न करे सघिया। दर्शन करे बि उन्हनि खे खाली न विया, आनंद मिलियो। पर जिन सत्संग बि ॿुधो, आहा, उन्हनि जी विरती भॻवान सां जुड़ी, उन्हनि जे कननि में अमृत वियो न भॻवान जे कथा जो, उहो रूह तक पहुतो, हृदय तक पहुतो, त उन्हनि खे परम आनंद जी प्राप्ति थींदी आहे। श्रद्धा पंहिंजी हुजणु खपे, लगन पंहिंजी हुजणु खपे, सिक हुजणु खपे। चओ हरे राम। श्रद्धा सिक जे बिना कुझु न थींदो आहे। या त पूरबले जन्म जा भाग हुजनि, तंहिंजे करे सची सिक श्रद्धा हुजे। हरे राम। हे हरे, हरे कृष्ण। कई पत्थर में भी भगवान खे ॾिसंदा आहिनि, कई भगवान में भी पत्थर खे ॾिसंदा आहिनि। तृणावर्त श्री कृष्ण भगवान बाल गोपाल खे खणी जेॾी महिल उॾामियो, भगवान पंहिंजो भार वजन वधायो त चए पियो, हे बाल गोपाल आहे, सांवरो सलोनो, किन नंद बाबा जी कोई कारे रंग जी मां चट्टान त न खणी आवां, शिला त न खणी आवां। भगवान खिलण लॻा मन में, त भक्त त मूंखे पत्थर मां प्रकट कंदा आहिनि, ऐं मूंखे साक्षात तूं खयो आहे पागल, ऐं मूंखे चए थो पत्थर। चओ हरे राम। त इहा ई त श्रद्धा आहे, इहा कंपलसरी आहे। सिक श्रद्धा हुजे त इहे लाभ थींदा आहिनि। ॿुधायो धरतीअ ते ॿियो कहिड़ो फ़ाइदो आहे? ऐं ख़ासि कर कलयुग में केवल इहो ई। कलयुग में भगवान जा गुण गायो, कीर्तन कयो, सत्संग कयो, संत संग कयो, त लाभ ई लाभ आहिनि। हाणे भक्त माल में अचो, शाम जो 6 खां 7:15 4 ॾींहं बचिया आहिनि, वरी एकादशी आहे, वरी एकादशी ग्यारस ते गुरुवार आहे, वरी सुबुह जो सत्संग, वरी राति जो 9 खां 11 कीर्तन। इहो ई त लाभ आहे। इन में असांखे प्रसन्न थियणु खपे कि प्रभु केॾी कृपा आहे। दुकानदार ग्राहक खे ॾिसी करे ॾाढो राज़ी थींदो आहे। हरे राम। हिकु ग्राहक जी उमेद हुई, 4 ग्राहक अची विया, ॾाढो ख़ुशि थींदो आहे, चवंदो आहे भॻवानु ॾाढो राज़ी। मां पियो चवां 100 कमाया 500 अची विया। त अहिड़ी तरह सां असांखे बि राज़ी थियणु खपे त अॼु वधीक सत्संग मिलियो। आहा, अॼु गुरुवार बि आहे, अॼु एकादशी बि आहे, अॼु कथा बि आहे, अॼु अयोध्या जी संतनि जो बि अॼु असांखे सत्संग आहे। इहे ई लाभ आहिनि। चओ हरे राम।
ग्यारस ते वरी उल्हासनगर जा ॾाढा सुहिणा गायक आहिनि भाई रोशन सिंह सोढी, उहे बि ईंदा राति जो 9 खां 11। ॾाढो सुहिणो उन्हनि जो ॻाइण आहे, शास्त्रीय संगीत गाईंदा आहिनि। उन्हनि जो बि लाभ वठिजो। ग्यारस ते राति जो 9 खां 11। हरे राम हे हरे। सर्व वैकुंठ मुकत मुख पाए, एक निमख हरि के गुण गाए। इहो ई लाभ आहे। हिकिड़ो थींदो आहे सत्संग, ॿियो संत संग। संतनि जे संग में मिली करे सत्संग, जंहिंमें हरीअ जो रंग चढ़ी वञे, करोड़नि जन्मनि जा दुख हली वञनि। गुरु अर्जन देव महाराजन चवनि था जेको तव्हांखे खपे उहो मिली वेंदो। प्रभुअ जी कृपा थींदी। तव्हां हरीअ जो भजन कयो त सही पहिरियों। सभु सुख हरिय जे नाम में आहे। महान वॾाई आहे। गुरुअ जे कृपा सां असांखे इहो खजानो मिलियो। तव्हां बि पाए वठो। सतगुरु चवनि था।